नादरीन, सालेपट का खबर शामिल कयूं पिया। बरकत अली जी रिपोर्ट मुताबिक सालेपट लग गोठ अलावरायो थेबो जे रहवासिन हैदर बख्श थेबो, गुलाम शबीर, वसीम, गुलाम अली ऐं ॿियनि चयो त बासर वडेरो वली मोहम्मद बम्बरो, मोहम्मद सालेह, अली हसन, गुल हसन बम्बरो पुलिस साण करे घरनि ऐं ज़मीन 2 एकड़ ते कब्ज़ो करण लाइ हमलो कयो। असांजा माण्हू ज़ख़्मी कया आहिनि। लीमन जा वण बि, बीको बोर बि पटे खणी विया ऐं फुटियूं बि खणी विया आहिनि। ट्राली, टीवी ऐं ॿियो सामान बि खणी विया आहिनि ऐं मोतबार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असुल ज़मीन पंजाबियुनि जी आहे, असां वटि खातो आहे। मोतबार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। वली मोहम्मद सालेह बम्बरो, अली हसन, गुल हसन बम्बरो ऐं ॿिया शामिल आहिनि। थाणे ते वियासीं त पुलिस बि मदद न थी करे उन्हनि वधीक चयो त असां ज़मीन पंजाबियुनि खां वरिती हुई, खातो मौजूदु आहे, 3 लख रुपए में आहे। उन्हनि वधीक चयो त असां सेशन कोर्ट में विया आहियूं। उन्हनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वरितो वञे ऐं बाज़रनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। इन ते ॾींहं ॾिठ जो कब्ज़ो कयो वियो आहे ऐं असांजा वण, पखा, ट्रालियूं, ट्रैक्टर काहे विया आहिनि। बम्बरा बिरादरी असांजे फुटियूं बि 25-30 मणनि खां तक माना खणी विया आहिनि। उहे असांखे इंसाफ़ खपे। बराए महिरबानी अपील थी कजे त असांजी मदद कई वञे। इंसाफ़ खपे, इंसाफ़ खपे, इंसाफ़ खपे, असांजी बराए महिरबानी मदद कई वञे। इंसाफ़ खपे, इंसाफ़ खपे, बराए महिरबानी असांजी मदद कई वञे।